नासिर चूंडको वेचो बोर्ड दो फ़कीर आरादीन में उठन जी रोड से मुकाबला था। वधिक तफ़सील पेश आहे जावेद कोपांग जी रिपोर्ट में। मौजूद आहियूं चूंडको लॻे गोड़ दो फ़कीर आरादीन में, जिते हर साल जी हिन साल भी उठन जो मेलो लगायो वियो आहे। उन मेले में उठन जी रोड कराई पे वञे। अचो तो हिते हिन मेले में जेके परे परे का शौक़ीन आयल आहिनि ऐं उठन जे मालिकनि ऐं सुवारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिननि जो छा चवणु आहे? सही असांजो पुराणी अबे ॾाॾे खां रस्म आहे। वॾड़ा असांजा नारन ते डांद जोटणो, उठ जोटणो ऐं मेला कराइण, मल कुश्ती, ही असांजी पुराणी रस्म आहे। इन उठण जे बारे में मुंहिंजे साम्हूं हिकिड़ो शेर अचे पियो त महरी मस्त महबूब लाइ गोरा गत गवास, कवां टकरहा कुर्ब में मयन गारिया मास, अलाह ॾिना अजीब लाइ उठन रखी आस, जानब लाइ झंगल में वठन वलड़न वास, चांगो चरियो चाहमो रोडो न हले रास, छिनाए छॾियई शोर मूं नाकेलियूं कई नास, दिलबर लाइ दायो चए हिन बोते बासी बास, उन इश्क खे शाबाश जंहिं पिरी मिलायसि पंध में हक़ मौजूद वधाईंदासीं। सिंध जी सखावत वध में वधि कंदासीं ऐं सॼी जमायत जो पाण में भाइरनि जो दोस्तनि जो परे परे खां आयल हिन महिल उमरकोट खां खिपरे खां माण्हू आया आहिनि, के सिंध खां आया आहिनि, के पंजाब मां आया आहिनि, रंगियार मां आया आहिनि। दोस्त संगत सभिनी जी वॾी वॾी महिरबानी आहे। असांजे उठनि जी सिंध जी सखावत जारी रखे। ॾह उठ भला आहिनि, उन्हनि में ठाहींदा आहिनि, कशाला कंदा आहिनि, तकलीफ़ूं। इहा सिंध जी सखावत आहे। इहा ख़ुशि नसीबी आहे। असां हिननि पंहिंजे पाड़े ओड़े वारनि दोस्तनि सां मिली हे सॼी संगत पाण में प्रोग्राम कराइनि था, ख़र्च कराइनि था। उहा सिंध जी सखावत मल्हाईंदा आहियूं। हीअ असांजे सिंध जी सखावत आहे। ये हर साल असीं मेलो कराईंदड़ आहियूं। असीं शौक़ीन आहियूं। ये वॾे ख़र्चनि सां उठ अचनि था। ये परे परे जा उठ हिते सिंध खां आया आहिनि, के किथों परे दूरों दूरों कही आया आहिनि। ये भला भला उठ आहिनि। हीअ असांजे सिंध जी सखावत आहे ऐं असां हिनखे उजारींदा रहंदासीं जे तरह असांजी हया। ही शौक़ु असांजे अबे ॾाॾे खां आहे। असां खां न आहे पर असांजे अबे ॾाॾे खां आहे। असांजे अबनि ॾाॾनि खे बि इहो ई शौक़ु हो, उठनि जो भला उठ धारणो, मेला कराइणो, भला भलनि उठनि ते वञणो। अॻे सवारियूं रस्ता घटि आहे, पोइ इहे उठनि ते। नाज़रीन, तव्हां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जेके हिन मेले में आयल आहिनि ऐं उठनि जे मालिकनि ऐं सुवारनि ऐं परे परे खां जेके महिमान आयल आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि सदियुनि खां वठी असांजे अबे ॾाॾनि ही सिंध जी सखावत आहे। ही मेलो उठनि जी रोड असां कराईंदा आया आहियूं ऐं हुननि वधीक चयो त असांखे हिन मेले उठनि जी रोड कराइण में असांखे ॾाढो सकून ईंदो आहे ऐं मज़ो ईंदो आहे। कैमरामैन अल्ताफ़ गोपांग सां गॾु जावेद गोपांग, धरती टीवी।